जी बिल्कुल, अक्टूबर 2019 में इम्तिहान ॾींदड़ शॉर्ट लिस्टेड उम्मीदवार जिनके मई में 5,500 जेके उम्मीदवार हुआ उन्हनि खे शॉर्ट लिस्टेड करे उन्हनि जी जेका लिस्ट जारी कई उन्हनि खे जेको कामयाब करार ॾिनो वियो। पर मई 2020 खां वठी हिन महिल ताईं उन्हनि जा के बि आर्डर्स जेके आहिनि उहे जारी न थी सघिया आहिनि। हिन टाइम उन्हनि पारां जेको आहे हिकु एहतिजाजी कैंप हिते क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें जेके आहिनि सभु उम्मीदवार हिते मौजूदु आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असांजा या त आर्डर जारी कया वञनि या हिन एहतिजाजी कैंप खे असां बुख हड़ताली कैंप में जेको आहे कन्वर्ट करे ऐं बुख हड़ताल शुरू कंदासीं। जेको थी सघियो असां कंदासीं। असां सां हिन टाइम हिननि जो हिकु नुमाइंदो मोहम्मद इक़बाल असां सां मौजूदु आहे। अचो त असां उन्हनि खां पुछूं था त छा मसइलो आहे, छा जी वजह खां जेको आहे उन्हनि जा आर्डर रोकिया विया आहिनि ऐं अॻिते उन्हनि जो लाहे अमल छा हूंदो। जी मोहम्मद इकबाल साहब, आप क्या कहेंगे, क्यों आप लोगों के आर्डर्स जो इस वक्त तक रोके गए और आगे आप लोगों का लाहे अमल क्या होगा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये मई 2019 में हमारी वैकेंसीज अनाउंस हुई थी। उसके बाद अक्टूबर नवंबर में 2 मरहलों पर हमारे टेस्ट हुए, तो जनवरी 2020 में हमारे फाइनल रिज़ल्ट इशू हुए। एज़ पर पॉलिसी तो गवर्नमेंट के ने जो DRCs को पाबंद किया है कि आप 7 दिन के अंदर अंदर इस मरहले को फाइनलाइज करना है। लेकिन अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि आज ये अक्टूबर 2020 का महीने चल रहे और 1 साल से 1.5 साल से हम लोग ख्वार हो रहे हैं, दरबदर हो रहे हैं। टीचर का जो मकाम है, टीचर की जो जगह है वो स्कूल में होनी चाहिए थी। लेकिन अफसोस के साथ हम लोग आज रोडों पे बैठे हुए हैं। हम लोग आज अपने जायज़ हक और मुतालबे के लिए हुकूमत से इस्तदा कर रहे हैं कि खुदारा ये मजबूर और गरीब और पसमानदा इलाके के नौजवानों को उनका हक दिया जाए। लेकिन हुकूमत पेशोपत से काम ले रही है। हुकूमत आखिरी अरबे इस्तेमाल कर रही है और आज और कल के टाल मटोल के पानी के तौर पर हमें तरखाया जा रहा है कि आप लोगों को आर्डर मिलेंगे, लेकिन अभी तक हमारी सुनवाई नहीं हुई। जी बिल्कुल, तव्हां हिननि जा वीचार ॿुधायो। हिननि जो चवणु आहे त असांजे जेके शॉर्ट लिस्टेड उम्मीदवार आहिनि उन्हनि जा आर्डर जारी नथा कया वञनि। थोरी देरि पहिरियां हिन कैंप में जेको आहे पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे रहनुमा नसरुल्लाह ज़ेरे शिरकत करे हिननि सां जेको आहे यकजहती जो इज़हार कयो। उन्हनि जो चवणु हुयो त अदालत जे हुकुम जे बावजूदि हीअ हुकूमत जेको आहे हिननि जा आर्डर जारी न करे हुकूमती हुकुम जी जेको आहे ख़िलाफ़ वर्ज़ी करे रही आहे ऐं तौहीन अदालत जी मुर्तकब थी रही आहे। जीअं त उन्हनि जो चवणु आहे त असीं अदालत खां अपील कंदासीं त हिन मामले जो नोटिस वठंदे हिन मामले खे जल्द अज़ जल्द हल कयो वञे। जी।